लाश मुंहिंजो ॾिसी छो थी रोए मां, लाश मुंहिंजो ॾिसी छो थी रोए मां त धीअरो आहियां ॾिसो शहीदनि दियां लाश। नाज़रीन अवां ॾिसी विया आहियो जटी न्यूज़। आऊं जावेद उस्मान बजरानी। नाज़रीन कंदकोट में अहम ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। कंदकोट में अब्दुल खालिक चाचड़ की रिपोर्ट मूजिब कंदकोट दुरानी मार थाने की हद दुधड़ पुलिस पिकट से 20 खां वधीक हथियारबंदनि जो जदीद हथियारनि सां हमले में पुलिस जा 2 जवान अलादीनो सब्ज़ो ऐं निसार अहमद कलोड़ो मौके ते शहीद थी विया आहिनि, जॾहिं त 2 पुलिस एहलकार ज़ाहिद नसीरानी ऐं एएसआई अनवर चनो सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतलाह ते पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री वाक़े वारे हंधि पहुची करे शहीद थी वियल पुलिस एहलकारनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए सिविल अस्पताल कंदकोट आंदो, जिते ज़ख़्मियुनि एहलकारनि खे इब्तिदाई इलाज खां पोइ सखर अस्पताल मुंतकिल किया वियो। ॿिए तरफ़ दुरानी महर के कच्चे वारे इलाइक़े में पुलिस ऐं हथियारबंदनि जी फायरिंग दौरान बदनाम धाड़ेल इमदाद भयो जो भाउ मियां दाद उर्फ मवाली पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। पुलिस ऐं हथियारबंदनि में फायरिंग जो सिलसिलो जारी ॿुधायो पियो वञे। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो जेटी न्यूज़ कंदकोट। शहीदनि दियां लाश मुंहिंजो ॾिसी छो थी रोए मां, लाश मुंहिंजो ॾिसी छो थी रोए मां।